खुशहाल आहे, ख़ुशि ख़ैर त सही आहे। मुंहिंजी मोटरसाइकिल खुले थी पई गदी, टैंकी बल्कि गदी पहिरियों खुली, हाणे टैंकी खुलंदी। ऐं मुंहिंजे पुट हिकिड़ो कारनामो कयो आहे अॼु मल्हार, टैंकी जो ढकणो खोले हुन में रेती विझी छॾी अथई। सो उहा खोलियूं था पिया टैंकी, हीअ ॾेखारियां मां तव्हांखे। टंकी जी चाबी कान्हे का, तालो कान्हेसि, ऐं हिन में रेती हींअर ऊंद तव्हांखे नज़र नथी अचे, बाक़ी इहे सॼी रेती सां भरियल आहे। बाक़ी ॿाहिरां तव्हां रेती ॾिसो, हीअ रेती भरे छॾी अथई। सो खोलियूं था हिनखे, हाणे साफ़ सर्विस थींदी हिनजी। मल्हार मुंहिंजो पुटु बीठो आहे। मल्हार छा कयो बाबा, हिन में रेती विधई? चए थो न विधी आहे, हालांकि न विधी आहे। सो हाणे टैंकी खे खोलियूं था। हिन में बसि इहा ग़लती मुंहिंजी आहे त हिनखे मां ताले वारो ढकिणो न हयो आहे। ॿार बि आहिनि, ॿारनि खां बचाव कजे। हिन में पेट्रोल बि हो, उहो बि सुकी वियो आहे हुन रेतीअ जे ज़रिए, रेती हिन में पई आहे। पोइ हाणे बसि खोलियूं था, खोले करे पाण ई सर्विस कयूं था। मुंहिंजो भाइटियो आहे काशिफ, जेको गाॾीअ खे खोले थो करे। टैंकी खुली वई। छा छा पियो अथसि, हेॾे खणी छॾियो। छा छा अथसि अंदरि? पथर बि अथसि, पत्थर रेती। हा हला हेला, पत्थर निकिरंदुसि। बसि हीअं कर न, पहिरियों हो खणी अचो पाइप। सही आहे। हीअ मुंहिंजे पुट जा कारनामा। सो हू जेको ढकणो पियो आहे, हिन तालो न आहे, चाबी कान्हे का, डायरेक्ट आहे खोले करे बसि हीअ रेती निकिरी थो रोया, अञा निकिरे थी। हिन में तेल पियो, उहो ज़ाया थी वियो। छा निकितो अथसि? ज़ुल्म कयो अथई वातो मुंहिंजी गाॾीअ सां। हे गाॾी जा टायर विधा अथई। ग़लती मुंहिंजी आहे, मां हिनखे चाबी न हई आहे, तालो न आयो आहे। हीअ थैली बि निकिती अथसि। असांखे ख़बर ई न आहे त हिन कारनामा कया आहिनि। मूंखे त हाणे ख़बर पई, न रेती विधी अथसि, तॾहिं वञी मूंखे ख़बर पई आहे। 3-4 आहिनि, खड़के त हिकिड़ो थो ॾिस न, कढेसि यार। ही कपड़ो, हे नंढी गाड़ी जा टायर, हे 2 वॾा पत्थर, हे शॉपर थैली, ऐं हे बाल जेको आहे अधु हिसो,
हे बि का प्लास्टिक आहे। अञा हिकिड़ो पथर अंदरि अथसि। हीउ सॼो सामान रेती अलॻि, हीअ सॼी रेती ॾिसो था, रेती अलॻि। अञा हिकिड़ो पथर अथसि टैंकी में जेके मल्हार हिन में विधा आहिनि ऐं असांखे का ख़बर न आहे। अॼु सिर्फ़ु रेती हिन विधी त ख़बर पइजी वई। तव्हां बि पंहिंजी गाॾी जी सेफ्टी रखो, ख़ासि करे टैंकियुनि जी। ॿार जेको आहे न इहा हालत कंदा, मुंहिंजे ॿारनि त इहा हालत कई आहे हिन सां मल्हार। दोस्तो ये आख़िरी शइ बि निकिरी आहे, उहे पथर। हाणे हे 3 पथर थी विया, हे सॼो सामान रेती बि निकिती अथसि, कपिड़ा वग़ैरह। हाणे इहो खोलींदुसि, हल खोलेसि। हिन मिटी आहे, खणी आहे पाइप कढी आहे, पाइप कढी। मल्हार हिन जो नालो आहे। विजय विजय थोरो अञा हिकिड़ो यारसि, अञा अथसि ॼमियल। वॾी रेती निकिती अथसि, अञा हिकिड़ो ॼाराइसि जेको आहे चकर। हीअ सॼी रेती निकिती अथसि, अञा ॼाराइसि। हाँ बस बंद कयो, बंद कयो। हाणे सही अथसि, क्लियर थी वियो न। ये मुझे मोटरसाइकिल खोलियो हिन खे। बस कान्हे अथसि, अथसि ही मिटी अञा छणे ई थियो आहे।